कंदकोट में खबरवाज शेयर कंदासी। कंदकोट शहर में घरों अड़बड़ सबब मुर्स घुटाडी मुबीना तौर घरवारी के कत्ल करिश्तो। दौलतपुर वारी इलाके में जवाबदार मुर्स हनीफ घरेलू अड़बड़ता घरवारी मिसमात परवेसा के घुटाडी कत्ल कयो आहे। वाक़े बाद जवाबदार मौके ता फरार थी वियो आहे। इतलात पुलिस पहुंची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। कंदकोट में खबरवाज शेयर कई पिया। कंदकोट शहर में घरों अड़बड़ सबब मुर्स घुटाडी मुबीना तौर घरवारी के कत्ल करिश्तो आहे। दौलतपुर वारी इलाके में जवाबदार मुर्स हनीफ घरेलू अड़बड़ता घरवारी मिसमात परवेसा के घुटाडी कत्ल कयो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। इतलात पुलिस पहुंची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। कंदकोट में खबरवाज शेयर कई पिया। कंदकोट शहर में घरों अड़बड़ सबब मुर्स घुटाडी मुबीना तौर घरवारी के कत्ल करे छॾियो आहे। कंदकोट में वधीक तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़ आगाह कजो। जी हफ़ीज़ आगाह कजो। कंदकोट में खबरवाज शेयर कई पिया। कंदकोट शहर में घरों अड़बड़ सबब मुर्स घुटाडी मुबीना तौर घरवारी के कत्ल करे छॾियो आहे। दौलतपुर वारे इलाके में जवाबदार मुर्स हनीफ घरेलू अड़बड़ता घरवारी मिसमात परवेसा के घुटाडी कत्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार मौके वारे हंध तां फरार थी पियो। इतलात पुलिस पहुंची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो आहे। दौलतपुर वारी इलाके में जवाबदार मुर्स हनीफ घरेलू अड़बड़ता घरवारी मिसमात परवेसा के घुटाडी कत्ल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़ आगाह कजो। जी हफ़ीज़ आगाह कजो। थाने जे अंदर दौलतपुर वाले इलाके में जवाबदार मुर्स हनीफ जो पंहिंजी घरवारी मसमात परवेज़ा के घुटा ॾेई करे केस बेदर्दी कत्ल करे छॾियो ऐं जवाबदार मौके तां फरार थी जॾहिं त कत्ल वाक़े जे इस्लाम मक़तूल औरत जो लाश हथ करे इंस्पेक्टर कंदकोट आंदो जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई करण बाद लाश संदसि जे वारसनि हवाले कयो। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजे घरू अणत बणत तां पंहिंजी घरवारी खे जेका त घुटा ॾेई करे कत्ल करे छॾियो आहे ऐं केस दाख़िल करे जवाबदार खे तुर्त गिरफ़्तार कयो वेंदो। जी मेहरबानी हफ़ीज़ मलिक तफ़सील जे लाइ।